नाज़रीन गॾा वेझो सिंध जे नामियारे महक़िक़ अदीब लेखक गुल हसन कलमती जे टीजे जी तक़रीब मुल्ला अर्ज़ ॻोठ में थी गुज़री, जंहिंमें सिंध जी कुंड कुर्श खां सियासी समाजी इल्मी अदबी क़ौम परस्तनि लेखकनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मंज़ूर सोलंकी। महक़िक़ अदीब लेखक गुल हसन कलमती जे टीजे जी तक़रीब मुल्ला अर्ज़ ॻोठ में थी गुज़री, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्श मां सियासी समाजी अॻवान इल्मी अदबी शख़्सियतूं क़ौम परस्त लेखक ऐं सहाफ़ी पिण शरीक थिया। इन मौक़े ते सूबाई वज़ीर तालीम सक़ाफ़त सैयद सरदार अली शाह, जिसाब चेयरमैन रियाज़ चांडियो, प्रोफेसर रुखमान गुर पालारी, खुदा ॾिनो शाह ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हयाती उनजी जेका आहे उहा रायगा कोन वई आहे, उहो त जीअरो आहे, जीअरो रहंदो, तारीख़ जे पन्ननि में जीअरो रहंदो। उनजो कमु अहिड़ी नोयत जो आहे जो अहिड़ो कमु ॿिए कोन कयो कंहिं सिंध में, घटि माण्हुनि कयो घटि माण्हुनि कयो। त आउं सम्झां थो कराची जो त हू यकीनन पंहिंजो फर्ज़ंद हो ई हो, फ़ख़्रिया पुटु हो, पर हू गॾोगॾु सिंध जो बि हुयो। हुन सिंध जी जे हर मामले ते हुन जदोजहद कई, हुन पंहिंजी पुरियो कयो, हुन पंहिंजूं विखूं खयूं ऐं उहो चवंदा आहिनि त रुगो मुतालियो ऐं मुशाहिदो वॾी ॻाल्हि कोन्हे, मुजाहिदो बि वॾी ॻाल्हि आहे। हुन मुजाहिदो कयो, मतिलबु हुन जदोजहद, हुनजो ग्लोरी ऑफ कराची, ग्लोरी ऑफ ईस्ट, हुनजो हिकिड़ो तमामु वक़्त वारा किताबु आहे अंग्रेज़ीअ में, जेको असां डॉक्यूमेंट EFT वारो नांदो या सिंध जी मारवी जो वर्जन हुयो। उनखां सवाइ उनजो इमॉर्टल कैरेक्टर्स जेके कराची जा लाफ़ानी किरदार हुया, उन ते उनजो तमामु ज़बरदस्त आलिशान कमु हुयो। ऐं उहो हिकिड़ो पंहिंजी पर में हिकिड़ो सचो पिचो माण्हू हो ऐं कमिटेड माण्हू हो, हिमत वारो माण्हू हो। जीअं कलमती रिवायती ट्राइब रहियो आहे तारीख़ में, हिकिड़ो जबरो ॾाढो आण न मञींदड़, ईअं हू उनजो तसलसल हुयो। हसन कलमती जिस्मानी हवाले सां ज़रूरु असां खां दूरि थियो आहे, पर जो गुल हसन कलमती जी जेको पोरियो आहे, गुल हसन कलमती जेका हिन धरतीअ सां इश्क कंदे, जेका पंहिंजे वतन सां इश्क कंदे, कराची सां इश्क कंदे, सिंध सां इश्क कंदे, जेको कराची जो तारीख़ उन मेड़े हिकिड़े जाइ ते गॾु कयो आहे, जेको सिंध जी सामूंडी बेटनि ते उन लिखियो आहे, जेके कराची जी लापानी माण्हुनि ते उन लिखियो आहे। त मां सम्झां थो त गुल हसन कलमती पंहिंजो पाण खे तारीख़ में ज़िंदा रखियो आहे। जेसि ताईं सिंधू दरिया क़ाइमु दाइमु आहे, गुल हसन जो नालो तारीख़ में क़ाइमु दाइमु रहंदो। पुठियां थधो डेम आहे, हीअ हेॾां ॿाहिरियां टाउन आहे, हीअ शालती वजह तकिया आहिनि, हीअ ससुई जा रंध आहिनि। कहिड़ो पंधु आहे जिते गुल हसन न वियो? ऐं गुल हसन जेके बि माण्हू आहे, जेके बि तहक़ीक़ वारा, उन्हनि तहक़ीक़ वारनि खे ख़ुदि हिकिड़ो रस्तो ऐं वाट गुल हसन ॾिनी। इन खां अवल कल्चर ऐं आर्कियोलॉजी गॾु न हुआ, गुल हसन ॿिन्ही खे गॾु करे ॾेखारियो। गुल हसन जूं जेके ख़िदमतूं आहिनि सिंध जे लाइ, ख़ुसूसन कराची जे लाइ, जेका उन कराची जी तारीख़ खे, जेका विञायल तारीख़ हुई, गुम थियल तारीख़ हुई, उन खे दज़ मां कढी, मिटीअ जे दड़नि मां कढी ऐं उनखे हिकिड़ो मान बख़्शियो, उनजी हिकिड़ी ज़िंदा उनखे कयो। इहो कारनामो हिन खां अॻु में को करे कोन सघियो आहे ऐं उन ते गुल हसन जो एतिरो बि कमु करे वियो आहे। जेके उन किताब लिखिया आहिनि, आउं सम्झां थो त उहो वरी पढ़णु घुरिजनि ऐं वरी पढ़णु घुरिजनि। उन सां वधीक उन मां माण्हू खे ॼाण मिलंदी, उत्साह मिलंदी ऐं उन्हनि जी असुलु ख़बर तॾहिं पवंदी त गुल हसन कमु केॾो वॾो कयो आहे। गुल हसन कलमती साहब सिंध जी वेझे तारीख़ जो वॾो महक़िक़, स्कॉलर, रिसर्चर, सिंध जो दीवानो आशिक़ हो, जंहिं सिंध जी तहज़ीब तमंदुन ते सिंध जी तारीख़ खे नए तहक़ीक़ सां सहेड़ियो। पर असांजे वेझे तारीख़ में अहिड़ो किरदार बि आहे जेको आलिम, तारीख़दान बि हो, त अमली तरह सिंध जो बहादुर पुट बि हो। त उन कराचीअ में धरती धणनि ऐं सिंध जे वारसनि जे बका जे लाइ अमली जंग बि कई। इल्मी अदबी सां गॾोगॾु ऐं कलम बि खणे थो त अलम बि हिन सां गॾु आहे। पाण हुते वञी जंग जे मैदान में बीह थो रहे। उनजो सबूत तव्हां बेरिया टाउन ॾिसो, जेका वालार जॾहिं बेरिया टाउन जी थी, उनजी सरवाणी बि गुल हसन जे हथ में हुई। उहा अॻुवाणी बि गुल हसन पाण वेही की, जॾहिं हू पाण हिकिड़ो सरकारी मुलाज़िम हो। उन न पंहिंजे नौकिरी जी परवाह कई, न पंहिंजे प्रमोशन जी परवाह कई, न उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसायो वियो। मथस जॾहिं इहो बेरिया टाउन वारे पाण पंहिंजो जेको मेन गेट साड़ियो, उन केस में वतस दहशतगर्दी जी FIR कटिजी वई। उनजे बावजूदि बि हू न हटियो, न हुबकियो, न हिचकियो, आख़िर ताईं अटल थी बीठो रहियो। बलोचिस्तान में ख़ुसूसन लसबेले जे घणनि इलाइक़नि में
त उहो जबल जाॻींदो रहियो आहे हिन बीमारी वारी हालत में बि आख़िरी जॾहिं साल गुज़िरियल साल या उन खां कुझु ॾींहं अॻु 22 में त असां जॾहिं ससी वारे पासे पंधु कयो त कंहिं ख़ासि माॻ खे ॻोल्हण जे लाइ हू सुबुह खां शाम ताईं असां जाॻींदा रहियासीं। अहिड़े नमूने सां सॼे बलोचिस्तान जे लसबेले वारे इलाइक़े में असां हुन सां वॾा पंध कया ऐं हुनजी असां थकिजी पवंदा हुआसीं ऐं हू कॾहिं बि न थको। गुल हसन कलमती कराची जा लाफ़ानी किरदार ऐं ॿिया बि घणेई किताब लिखिया जेके हिस्टोरिकल ऐं तारीख़ी आहिनि, जेके माना हिकिड़ो हाणे सनद जी डिग्री रखनि था। त इन हवाले सां गुल हसन कलमती जो विछोड़ो असांजे लाइ तमामु ॾुखो ईंदड़ आहे। हसन कलमती जे हवाले सां चवां हू सिंध लाइ हिकिड़ो अज़ीम इंसानु हो। जीअं उन सिंध जे माना चपे चपे ते तहक़ीक़ कयो। सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग शाह लतीफ़ भिठाई जे जेको रिसालो आहे उन रिसाले जे अंदरि जेके बि लफ़्ज़ आहिनि उन्हनि लफ़्ज़नि जी तहक़ीक़ कई आहे। कलमती असांजो क़ीमती असासो हुयो जेको असां खां विछड़ी वियो आहे। हाणे असां ते फ़र्ज़ु थो आहे थिए त हुनजो छॾियल कमु पूरो कयूं। हुन समूरी ज़िंदगी स्ट्रगल में गुज़ारी आहे, लिखण में गुज़ारी आहे ऐं सिंध जे तारीख़ ते पयल दज़ साफ़ कंदे गुज़ारी आहे। उहो असांजो हीरो हुयो जेको असां खां अचानक विछड़ी वियो आहे। यकीनन हुनजे विछोड़े जो ख़ाल त नथा भरे सघूं, पर असां एतिरो करे सघूं था जो हुनजो रहियल कमु या हुनजो जेको कयल कमु आहे उनखे ॿीहर पब्लिश कयूं। साईं सरदार शाह बेड़ो ऐलान कयो आहे त हुनजो जेको बि कमु थियल आहे उहो असां समूरो पब्लिश कंदासीं। भाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो त गुल हसन कलमती जो रहियल किताबी मवाद सिंध सरकार छपाईंदी ऐं गुल हसन कलमती नाले सां यूनिवर्सिटी क़ाइमु करण लाइ सिंध असेंबली मां ठहिरा पास कराईंदासीं। गुल हसन कलमती जहिड़ा इंसान सदन में पैदा थियनि था। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।